इंगिरी हाउस जे तर्जुमान फ़कीर कलीमुल्लाह वसाण सां आशिम संगत जे मुख्य खलीफ़े आशिम खासकेली शफ़ी मोहम्मद लगारी अरसान लगारी जी अहम मुलाकात। आला हज़रत पीर साईं पागारे जे फर्ज़ंद पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदीअ जो अंदाज़ मुबारक। वसाण हाउस शहदादपुर खां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सियासी व समाजी अॻुवान फ़कीर मोहसिन अली वसाण खे ज़वारी करे अचण ते दोस्त मुबारकबाद ॾींदे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सूबा सिंध सदर GDA कन्वेनर पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी लंदन में कॉफ़ी शॉप जो इफ्तिताह कयो। साणस गॾु सैयद ज़ाहिद हुसैन शाह ज़ैदी भी पिणु मौजूद हो। GDA जे अॻूणे MPA डॉक्टर मोहम्मद रफ़ीक बांबर UC डेपार जा ॻोठ तूफ़ाई सतह पहुची मुस्लिम लीग फंक्शनल तालका ठरी जे नायब सदर फ़कीर मुश्ताक हुसैन सहतो सां संदसि घरवारी जी वफ़ात ते ताज़ियत कई। उन मौक़े ते मुस्लिम लीग फंक्शनल UC डेपार जो जनरल सेक्रेटरी मलिक हसन आवाण समेत ॿिया पार्टी अॻुवान मौजूद हुआ। GDA जे अॻूणे MPA डॉक्टर मोहम्मद रफ़ीक बांबर UC डेपार जा ॻोठ पीरो पे भाॻियल मौजई जी घरवारीअ सां यासीन मौजई जी मामे साईंदाद मौजई जे चाचे जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते मुस्लिम लीग फंक्शनल UC डेपार जा जनरल सेक्रेटरी मलिक हसन इमरान ऐवान समेत अॻुवान मौजूद हुआ। और जमात जूं मौज़ूद शख़्सियतूं फ़कीर गुल्लू वसाण फ़कीर ज़मान निज़ामाणी सिराई सावण खान निज़ामाणी इंस्पेक्टर मुबारक अली वसाण सिराई शहबाज़ खान निज़ामाणी सिंगार वसाण रोशन अली वसाण ऐं आरिफ निज़ामाणीअ जी कराचीअ में मुअहम मुलाक़ात। जमात सॻोरे लाइ अहम पैगाम। सुभाणे अरबा 27 अगस्त निज़ामाणी हाउस सांगण ते रखियल फ़ैसिला चेयरमैन फ़कीर सईद निज़ामाणी जी ज़ाती मसरूफ़ियतनि करे मुलतवी कया विया आहिनि। नई तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो।